चौधारी माहौल शांत में अची वियो। ईअं लॻी रहियो हो ॼण त सॼे शहर खे निंड अची वई हुजे। बाज़ारनि में को आवाज़ न रहियो हो, वापारियुनि जे विच में बि को बहस न हो, को बि इमारत ते चढ़ी भॼन न पियो चए। का उम्मीद, को जानबाज़ी वारो कमु, को पोढ़ो बादशाह ऐं का तक़दीर, को खज़ानो ऐं के बि अहराम बाक़ी न बचा हुआ। ईअं लॻी रहियो त समूरी दुनिया ख़ामोश थी वई आहे, छाकाणि जो नींगर जो रूह बि ख़ामोश थी चुको हो। ही उते वेठे पंहिंजे मौत ऐं हर शइ जी सदाई लाइ ख़ात्मे जी ख़्वाहिश कंदे होटल जे दरवाज़े खे तकींदो रहियो। वापारी उल्के मां नींगर खे ॾिठो। इहा सिराई जेका हिन सुबुह जो महसूस कई हुई, सा ॼण ख़तम थी चुकी हुई। पुट, आउं तोखे पंहिंजे मुल्क वापसि वञण लाइ पैसा ॾेई सघां थो, वापारीअ खेसि चयो। नींगर ख़ामोशीअ सां उथियो ऐं कपिड़ा ठीकु करे पंहिंजी गोथरी खयईं। आउं तव्हां वटि कमु कंदुसि, नींगर वराणियो। हिकु ॿी गहरी सांत खां पोइ हिन चयो, मूंखे रिढूं वठण लाइ कुझु पैसनि जी घुर्ज पवंदी। नींगर उन वापारीअ वटि 1 महीने खां कमु करे रहियो हो। खेसि इहा ख़बर हुई त ही उहो कमु नाहे जेको खेसि ख़ुशि रखी सघे। वापारी सॼो ॾींहुं दख़ल ते वेठो मथसि बुड़कंदो रहंदो हो ऐं खेसि एहतियात करण लाइ चवंदो रहंदो हो त का शइ भॼी न पवे। ही उहा नौकिरी सिर्फ़ु उन करे करे रहियो हो जो वापारी जेतोणीकि तेज़ तबियत जो पोड़ो हो, पर संदसि सुलूक ॾाढो सुठो हो। नींगर खे हर थांव जे विकिरे ते सुठा पैसा पिए मिलिया, जंहिंजे करे हू कुझु पैसा बचाईंदो बि पिए आयो। उन ॾींहुं हिन इहो हिसाब किताब पिए कयो त जेकॾहिं हू रोज़ ईअं ई पंहिंजो कमु जारी रखे जीअं करे रहियो हो त खेसि कुझु रिढूं वठण लाइ पूरो साल लॻी वेंदो। आउं थांवनि जे लाइ हिकु अलमारी ठाहिणु चाहियां थो, नींगर वापारीअ खे चयो। टकरीअ जे हेठां खां गुज़रंदड़ माण्हुनि जो ध्यानु छिकण लाइ उन खे ॿाहिरि रखी सघिजे थो। अॻु मूं ईअं कॾहिं बि न कयो आहे, वापारीअ जवाबु ॾिनो। माण्हू उतां गुज़रंदे उन सां टकराइबा ऐं थांव भॼी पवंदा, पर जॾहिं आउं पंहिंजे रिढनि सां मैदाननि में वेंदो हुउसि त उन्हनि मां कुझु नांग जे ॾंगण सबबु मरी पवंदियूं हुयूं, पर इहा ई रिढनि ऐं रिढारनि जी ज़िंदगी आहे। वापारी हिकु गिराक ॾांहुं वियो जंहिंखे 3 थांव घुर्बल हुआ। संदसि विकिरो अॻे जी निस्बत तमामु बहितर थी चुको हो, ॼण पुराणो वक़्तु वापसि अची वियो हुजे, जिन ॾींहंनि में तंजायर जी उन घिटीअ खे ख़ासि अहमियत हासिल हुई। कारोबार भलो थी चुको आहे। गिराक जे वञण ते वापारीअ नींगर खे चयो, सुठी कमाई थी रही आहे ऐं जल्द तूं पंहिंजूं रिढूं वापसि वठी वेंदे। ज़िंदगीअ खां ॿियो छा घुर्जे, छाकाणि जो असांखे कुदरत जी अलामतनि खे सम्झणो आहे। नींगर बग़ैर कंहिं मतिलब जे इहा ॻाल्हि कई, जंहिं ते हिन माज़रत बि कई, छाकाणि जो वापारी त कॾहिं उन बादशाह सां न मिलियो हो। उन खे भलाई जो क़ाइदो या सेखड़ाट जो भाॻ चइजे थो, छाकाणि जो ज़िंदगी बि उहो चाहे थी त तव्हां पंहिंजी तक़दीर खे हासिल कयो, पोड़े बुज़ुर्ग चयो हो। पर वापारी नींगर जी ॻाल्हि सम्झी वियो हो। हट में नींगर जी मौजूदगी बि कुदरत जो हिकु सवण हो, ऐं जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो थी वियो तीअं ॾोकड़ बि ईंदा थी विया। खेसि नींगर खे पाण वटि रखण जो को अफ़सोस न हो। नींगर खे पंहिंजे जाइज़ हक़ खां वधीक उजरत मिली रही हुई। वापारी नींगर खे थांवनि जे विकिरे ते वधीक मुनाफ़ो उन करे बि पए ॾिनो त उन खां सवाइ विकिरो न पए वधी सघियो। खेसि उहो बि ख़्यालु हो त ईअं करण सां नींगर जल्द पंहिंजूं रिढूं वापसि वठी सघंदो। तूं मिस्र जे अहरामनि ॾांहुं छो थो वञणु चाहीं? वापारीअ पुछियो। छाकाणि जो मूं उन्हनि जे बाबति जाम ॿुधो आहे, नींगर पंहिंजे ख्वाब जो ज़िक्र कंदे बग़ैर खेसि जवाबु ॾिनो। खज़ानो हाणे बसि हिकु दर्दनाक दास्तान बणिजी चुकी हुई ऐं हुन बाबति सोचण खां बि पासो थी कयो। हिते मूं वटि को अहिड़ो शख़्स न ॾिठो आहे जेको सिर्फ़ु अहराम ॾिसण लाइ रेगिस्तान जो सफ़र करे, वापारीअ चयो। इहे बसि पथरनि जा ढेर आहिनि, इहे त तूं पंहिंजे घर जे अङण में बि पाण अॾे सघें थो। तव्हां कॾहिं बि सफ़र जा ख्वाब न ॾिठा आहिनि, नींगर गिराक जो इंतज़ारु कंदे चयो, जेको हट में दाख़िल थी चुको हो। 2 ॾींहंनि खां पोइ वापारीअ नींगर सां अलमारीअ जे बाबति ॻाल्हायो। मूंखे घणियूं तब्दीलियूं पसंदि न आहिनि, हिन चयो। पाण हिन अमीर वापारीअ हसन वांगुरु नाहियूं। जेकॾहिं खेसि वापार में को घाटो बि थियो त उन सां मथसि को असरु न पवंदो,
पर पाण ॿिन्ही खे पंहिंजी ग़लतियुनि सां गॾु ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। इहा त हिकु हक़ीक़त आहे। नींगर अफ़सोस मंझां सोचियो, अलमारी रखण जे पोयां तुंहिंजी कहिड़ी सोच हुई। आउं पंहिंजी रिढनि ॾांहुं जल्द मोटणु चाहियां थो। भाॻ खुलियो आहे त असांखे उनजो भरपूर फ़ाइदो बि वठणु घुर्जे। उन्हीअ खे भलाईअ जो क़ाइदो चइजे थो या सेखड़ाट जो भाॻ। वापारी कुझु देरि लाइ ख़ामोश रहियो ऐं पोइ चयईं, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे क़ुर ॾिनो ऐं सरही ज़िंदगी गुज़ारण लाइ असां वटि 5 अक़ीदा छॾिया, जिन मां सभ खां पहिरियों ऐं वॾी अहमियत वारो आहे हिकु ख़ुदा ते यकीन रखणु, ॿियो ॾींहं में 5 वक़्त निमाज़ पढ़णु, रमज़ान जा रोज़ा, ग़रीबनि जे लाइ ज़कात। हिन पंहिंजी ॻाल्हि उते रोकी। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ॻाल्हि कंदे संदसि अखियुनि में लुड़क भरिजी आया। हू हिकु दीनदार शख़्स हो ऐं एॾी बेसब्री ऐं कावड़ हूंदे बि हिन पंहिंजी ज़िंदगी इस्लामी कानूननि मुताबिक़ घारणु थी चाही। 5हों अक़ीदो कहिड़ो आहे? नींगर पुछो। 2 ॾींहं अॻु तो चयो हो त मूं कॾहिं बि सैर सफ़र जी ख़्वाहिश न कई आहे। वापारीअ जवाबु ॾिनो, हर मुस्लमान लाइ 5हों अक़ीदो हज आहे। ज़िंदगीअ में हिकु दफ़ो मके पाक ॾिसण लाइ असां लाइ ख़ुशनसीब जहिड़ी ॻाल्हि आहे। मको पाक अहरामनि खां बि तमामु घणो परे आहे। जॾहिं आउं गभरू हुअसि त मूं कुझु ॾोकड़ गॾु करे ही हटु खोलणु थी चाहियो। मूं सोचियो त हिकु न हिकु ॾींहुं आउं मके पाक वञण जे क़ाबिल थी पवंदुसि। मूं वटि ॾोकड़ बि गॾु थी विया, पर आउं हटु कंहिंजे हवाले न थी करे सघियुसि, छाकाणि जो कलमी काई जा थांव निहायती हसास आहिनि। मके पाक ॾांहुं ईंदड़ माण्हुनि जो लंघ हिन हट तां थींदो हो। उन्हनि मां कुझु अमीर हाजी हुआ जेके काफ़िलनि में पंहिंजे नौकरनि ऐं ओठनि सां गॾु हूंदा हुआ ऐं के त वरी मूंखां बि ग़रीब हुआ। जेके बि उते वियासीं से सरहा हुआ। उन्हनि पंहिंजे घर जे दरवाज़नि ते हज तां आंदल कुझु सूखड़ियूं बि टंगे छॾियूं हुयूं। उन्हनि मां हिकु मोची हो जंहिंजो गुज़र सफ़र जूतनि ॻंढण ते हो। उन मोचीअ चयो हो त हिन हज लाइ रेगिस्तान में हिकु सफ़र कयो आहे, पर उन सफ़र खेसि एतिरो न थकायो जेतिरो सफ़र हिन तंजहर जी घिटियुनि में चमड़ो ख़रीद करण लाइ कंदो हो। पोइ तव्हां हाणे मके पाक छो नथा वञो? नींगर पुछो। छाकाणि जो इहा मके वञण जी सोच ऐं लोच मूंखे ज़िंदा रखियो वेठी आहे ऐं उन सोच जे करे ई आउं ज़िंदगी खे मुंहुं ॾेई वेठो आहियां, जंहिंमें साॻिया ॾींहं, साॻियूं रातूं, उहे ई साकनि थांव ऐं साॻी सरह जी मानी आहे। मूंखे ख़ौफ़ आहे त जेकॾहिं मुंहिंजो ख़्वाबु हक़ीक़त बणिजी वियो त मुंहिंजे जियापे जो को ॿियो कारण न रहंदो। तूं पंहिंजे रिढनि एरामनि जा ख़्वाब ॾिसीं थो, पर तूं मूंखां पोइ बि मुख़्तलिफ़ आहीं, छाकाणि जो तूं पंहिंजे ख़्वाबनि खे महसूस करण ऐं उन्हनि जी हक़ीक़त चाहीं थो, जॾहिं त आउं सिर्फ़ मको पाक ख़्वाब में ॾिसणु चाहियां थो। मूं अॻ में केतिरा ई भेरा रेगिस्तान खे पार करे मुक़दस पत्थर वारी इमारत वटि पहुची उनखे हथु लाइण खां बग़ैर उन जो 7 भेरा तवाफ़ करण जो ख़्वाबु ॾिठो आहे ऐं उन ख़्वाब में उहे माण्हू बि ॾिठा जेके मूंसां गॾु ऐं मुंहिंजे अॻियां हुआ, ऐं इहा ॻाल्हि ॿोल ऐं आदतूं पिणु ख़्वाब में करे चुको आहियां। पर इहो सभु कुझु हक़ीक़त थियण खां पोइ मुंहिंजे जियापे जो मक़सदु ख़तमु थी वञण जे ख़ौफ़ में आउं बसि उन जे ख़्वाब खे ई तरजीह ॾींदुसि। उन ॾींहुं वापारीअ नींगर खे अलमारी हणण जी इजाज़त ॾिनी। हर को माण्हू पंहिंजे ख़्वाबनि जी साभियां उन रीत नथो माणे सघे जंहिं रीत हिन ख़्वाब ॾिठो आहे। 2 महीना ॿिया बि गुज़री विया ऐं उन अलमारीअ जे करे हट में ग्राहकनि जो तादाद वधंदो वियो। नींगर काथो लॻायो त 6 महीना ॿिया कमु करण सां हू अंदलस वापसि वञी 60 रिढूं ख़रीद करे सघे थो ऐं उन खां पोइ 60 ॿियूं बि। साल खां बि घटि वक़्त में हू पंहिंजो धण ॿीणो करे सघे थो ऐं हू अरबनि सां बि कारोबार करण जे लाइक़ु थी वेंदो, छाकाणि जो हाणे हू उन्हनि जी ॿोली बि ॻाल्हाए पए सघियो। उन ॾींहुं बाज़ार में योरम ऐं थूमम खे कुतुब आणण खां पोइ हिन ॿीहर उन्हनि पथरनि खे कुतुब न आंदो, छाकाणि जो मिस्र हाणे संदसि लाइ हिकु ॾोराई ख़्वाब वांगुरु हो। जीअं वापारी लाइ मको पाक, जीअं तीअं करे नींगर उन कम में पंहिंजो दिलि लॻायो ऐं हू उन ॾींहुं बाबति सोचणु लॻो जॾहिं हू तरीफ़ा में हिकु फाते जी सूरत में पधिरो थींदो। तव्हांखे सदाईं इहा ख़बर हुजणु घुर्जे त तव्हां छा था चाहियो, ओड़े बुज़ुर्ग चयो हो। नींगर खे इहा ॼाण हुई ऐं हू उन लाइ जाखोड़ बि करे रहियो हो। थी सघे थो त परदेस में
उहो ई संदसि खज़ाने जो घस हो त कीअं हू चोर सां मिलियो, कीअं हिन पंहिंजो धन हिकु आनक ख़र्च करण जे बग़ैर ॿीणो कयो। खेसि पाण ते फ़ख़्रु हो। हिन कुझु ख़ासि शयूं बि सिखियूं हुयूं, जीअं थांवनि जे कारोबार ऐं लफ़्ज़नि जे बग़ैर ॿोली ऐं इहे कुदरती सवण। हिकु ॾींहुं हिन टकरी ते चढ़ंदड़ हिकु शख़्स ॾिठो जेको कुरकी रहियो हो त एतिरो मथे चढ़ण खां पोइ हिते खाइण पीअण लाइ अहिड़ी का जॻह नाहे। नीगर जेको अलामतनि खे सम्झण जो क़ाइल थी चुको हो, वापारी खे चयईं हिन टकरीअ ते चढ़ण वारनि खे चांहि छो न विकिरो करणु घुर्जे। हिते केतिरियूं ई जॻहियुनि ते चांहि विकिरो थिए थी, वापारीअ वराणियो, पर असीं चांहि कलमी काई जे थांवनि में विकिरो कंदासीं। माण्हू चांहि मां लुत्फ़ अंदोज़ बि थींदा ऐं थांव पिणु ख़रीद कंदा। मूं ॿुधो आहे त सूंहं मर्दनि खे तमामु घणो मोहींदी आहे। वापारी जवाबु न ॾिनो, पर उन ॾींहुं मंझंदि जे वक़्तु हट बंदि करणु, निमाज़ पढ़ण खां पोइ हिन नीगर खे पाण सां गॾु हुको छिकण जी सलाह कई। हुको अरबनि वटि आम जाम आहे। कहिड़ी शइ जे लाइ तूं लोची रहियो आहीं? ओढ़े वापारी पुछियो। उहो आउं तव्हांखे अॻु में ई ॿुधाए चुको आहियां। मूंखे रिढूं ख़रीद करणियूं आहिनि ऐं उन लाइ मूंखे ॾोकड़ घुर्जनि। 30 वरनि खां मूं वटि ही हट आहे। मूंखे कलमी काई जे थांवनि जी नौयत जी ख़बर आहे त कहिड़ो उम्दा आहे ऐं कहिड़ो ख़राबु, ऐं आउं उन बाबति हर शइ ॼाणां थो। मूंखे थांवनि ते थियल चटकारी जी बि ॼाण आहे। जेकॾहिं असीं उन्हनि थांवनि में चांहि विकिरो कंदासीं त कारोबार वधी वेंदो ऐं पोइ मूंखे पंहिंजी ज़िंदगी जा तौर तरीक़ा बि मटाइणा पवंदा। त पोइ उहा सुठी ॻाल्हि नाहे? आउं उन्हनि शयुनि जो आदी थी चुको आहियां। तुंहिंजे अचण खां अॻु आउं इहो सोचे रहियो हुउसि त हिन हिक ई जॻह ते मूं पंहिंजो केतिरो वक़्तु ज़ाया कयो आहे, जॾहिं त मुंहिंजा दोस्त किथां खां किथे पहुची विया। उन्हनि मां किन जो त ॾेवालो निकिरी वियो, पर कुझु वरी अॻे खां बहितर थी विया। उन ॻाल्हि मूंखे ॾाढो परेशान कयो। हाणे आउं भायां थो त जेको थियो सो ठीकु थियो। हट उन ई माप ऐं नक्शे जो आहे जीअं मूं चाहियो थी। आउं हाणे का शइ तब्दील नथो करणु चाहियां, छाकाणि जो तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ आउं नथो ॼाणां। आउं जीअं आहियां ईअं ई ठीकु आहियां। नीगर खे सम्झ में न आयो त छा चवणु घुर्जे। पोड़े वापारीअ पंहिंजी ॻाल्हि जारी रखी। तूं मुंहिंजे लाइ बरकत जो सबबु बणियो आहीं ऐं अॼु मूंखे उहा ॻाल्हि सम्झ में आई आहे त बरकत या रहमत खे ठुकराइण सां उहा मुसीबत बणिजी पवे थी। मूंखे ज़िंदगीअ में ॿी कंहिं शइ जी तलब न आहे, पर तूं मूंखे उन नाणे ऐं आकाश मंडल जे उन्हनि हदुनि ॾांहुं ॾिसण लाइ ज़ोर भरे रहियो आहीं जेकी मूं अॻु कॾहिं न ॾिठियूं। हाणे जॾहिं इहे सभु शयूं मुंहिंजे साम्हूं आहिनि ऐं हाणे जॾहिं आउं उन्हनि इम्काननि खां वाक़ुफ़ु आहियां त हाणे आउं तुंहिंजे अचण खां अॻु मौजूदु मुश्किलातुनि खां बि वधीक मुश्किलातुनि में फासी सघां थो। चङो थियो जो तरीफ़ा में मौजूदु नानवाई खे मूं कॾहिं कुझु न चयो। नींगर सोचियो। हू ॿई सिज लथे ताईं हुको छिकींदा रहिया। हू पाण में अरबी में ॻाल्हाए रहिया हुआ। उन ॻाल्हि लाइ नींगर पाण ते फ़ख़्रु महसूसु करे रहियो। उहो वक़्तु हो जॾहिं संदसि ख़्यालु हो त संदसि रिढूं ई खेसि दुनिया जे धंधे बाबति हर ॻाल्हि सेखारींदियूं रहनि थियूं, पर उहे खेसि अरबी कॾहिं बि नथी सेखारे सघियूं। दुनिया में ॿियूं बि केतिरियूं ई शयूं हुयूं जेके उहे रिढूं मूंखे न पए सेखारे सघियूं। नींगर पोड़े वापारीअ खे ख़्याल में रखंदे सोचे, इहे रिढूं बसि खाधे पीते जो कमु ई करे सघनि थियूं ऐं थी सघे थो त इहे मूंखे कुझु न सेखारींदियूं हुजनि, पर आउं ई उन्हनि मां कुझु न कुझु सिखियुसि थी। लिखियो, वापारी आख़िर कुझु चयो। उन जो मतिलबु छा आहे? तोखे इहो सम्झण लाइ हिकु अरब थी जनमु वठिणो पवंदो, वापारीअ वराणियो, पर तुंहिंजी ॿोली में उन जो मतिलबु आहे लिखियो। हुके में मौजूदु कोयलनि खे पखड़ींदे हिन नीगर खे चयो त कलमी काय जे थांवनि में चांहि जो विकिरो शुरू करे सघे थो। कॾहिं कॾहिं वहंदड़ नदीअ खे रोकण जो को वजु न हूंदो आहे। माण्हू टकरी ते चढ़ंदा हुआ ऐं चोटीअ ताईं पहुचण में थकिजी पवंदा हुआ, पर उते जॾहिं संदन नज़र हट ते विकिरो थींदड़ फूदने जी चांहि ते पवंदी हुई त हू चांहि पीअण लाइ ईंदा हुआ, जेका कलमी काई जे उम्दा थांवनि में पेश कई वेंदी हुई। मुंहिंजी ज़ाल कॾहिं बि हिन बाबति न सोचियो हूंदो। हिकु माण्हू थांव ख़रीद कंदे चयो त उन राति वटसि कुझु महिमान अचणा आहिनि ऐं महिमान कलमी काई जे उन्हनि थांवनि जी सूंहं ॾिसी ज़रूरु मुतासिर थींदा। ॿिए चयो त कलमी काई जे थांवनि में पेश करण सां चांहि वधीक लज़ीज़ थियो पवे, छाकाणि जो उन्हनि थांवनि में चांहि जी ख़ुशबू महफ़ूज़ रहे थी। टे चयो त ख़ासि करे
ओभर एशियाई मुल्कनि में कलमी काई जे थांवनि में चांहि पेश करण जो रवाज आहे, छाकाणि जो उन में हिकु जादुई ताक़त आहे। थोरे ई वक़्त में इहा ख़बर पखिड़िजी वई ऐं गच माण्हुनि उन हट खे ॾिसण लाइ टकरी ते चढ़णु शुरू कयो, जेको हिकु पुराणी तर्ज़ जे कारोबार खे नए तर्ज़ तौरु पेश करे रहियो हो। ॿिया बि अहिड़ा हट खुली विया जेके कलमी काई जे थांवनि में चांहि पेश करे रहिया हुआ, पर उहे हट टकरीअ जी चोटीअ ते न हुआ। तंहिं करे संदन कारोबार घटि हुयो। आख़िरकार वापारीअ खे कम लाइ ॿ वधीक माण्हू बि रखणा पिया। वापारी थांवनि सां गॾु गच मुख़्तार में चांहि बि दरामद करणी पई। संदसि हट में नयुनि नयुनि शयुनि जी खोजना लाइ मर्दनि ऐं औरतुनि जा अंबू जारी रहिया ऐं अहिड़ी रीति महीना गुज़रंदा रहिया। नींगर पिरह फिटीअ जे वक़्तु उथियो खेसि अफ्रीका जे खंड में पेर पाते 11 महीना ऐं 9 ॾींहं थी चुका हुआ। हिन उन ॾींहं लाइ ख़ासि अछो लचकदार सोटी कपिड़े जो अरबी वेस पहिरियो ऐं मथे ते रुमाल रखी उन ते उठ जे चमड़े मां ठहियल हिकु दायरे निमा अकाल रखियो ऐं नवां जूता पाए ख़ामोशीअ सां हेठि लथो। सॼो शहर अञा निंड में हो। हिन संबोसो तयारु करे खाधो ऐं कलमी काई जे थांवनि में गरम चांहि पीताई। पोइ हिन थोरी सोजरे वारी जाइ ते वेही हुको छिकियो। ख़ामोशीअ सां बग़ैर कंहिं सोच वीचार जे हुको छिकींदे हीर जे आवाज़ खे ॿुधी रहियो हो, जेका रेगिस्तान जी सुगंध पाण सां गॾु आणे रही हुई। जॾहिं हिन हुको छिकणु पूरो कयो त पंहिंजे खीसे में हथु विधाई ऐं कुझु देरि लाइ उते ई वेठे उन बाबति सोचींदो रहियो जेको हू पोइ ते छॾे आयो। संदसि खीसे में गच ॾोकड़ हुआ, 120 रिढूं वापसीअ जी टिकेट ऐं अफ्रीका खां संदसि मुल्क में शयुनि जी बरामद जी इजाज़त नामे लाइ एतिरा ॾोकड़ काफ़ी हुआ। हू सब्र सां वापारीअ जे जागण ऐं हट खोलण जो इंतज़ारु करे रहियो हो। हट खुलण खां पोइ ॿिन्ही चांहि पीती। आउं अॼु वञी रहियो आहियां, नींगर चयो। मूं वटि ॾोकड़ आहिनि ऐं आउं रिढूं ख़रीद करे सघां थो ऐं हाणे तव्हां वटि बि मके पाक वञण लाइ ॾोकड़ आहिनि। पुड़ो वापारी चुप रहियो। छा तव्हां मूंखे दवा ॾींदव? नींगर पुछो। तूं मुंहिंजी मदद कई आहे। वापारी पंहिंजी चांहि जारी रखी ऐं ॿियो कुझु न चयो। पोइ हू नींगर ॾांहुं मुड़ियो। मूंखे तोखे फ़ख़ुरु आहे। तूं मुंहिंजे हट खे हिकु नओं रंग ॾिनो आहे, पर तोखे ख़बर आहे त आउं मके पाक न वेंदुसि, जीअं तोखे इहा बि ख़बर आहे त तूं बि रिढूं न वठंदे। ओड़े वराणियो। तव्हांखे इहो कंहिं चयो? नींगर अचरज वचां पुछो। लिखियो। ओड़े वापारीअ वराणियो ऐं हिन नींगर खे दुआ ॾिनी। नींगर पंहिंजे कमरे में वियो ऐं पंहिंजा ट्रपड़ ॿधण लॻो। 3 थेला ट्रपड़नि सां भरिजी चुका हुअसि। जीअं ई हू वञण वारो थियो त कमरे जी कुंड में पयल रेढारनि वारी पुराणी गोथरी ते संदसि नज़र पई। उहो गोथरो ट्रपड़नि जे सथे हेठां रखियल हो। गच अरसे खां उन जे बाबति खेसि ख़्यालु ई न आयो हो। इहो ख़्यालु कंदे हिन पंहिंजे कोट खे उन गोथरीअ मां कढियो त घिटीअ में कंहिंखे ॾेई छॾिबो त उन महिल 2 पथर योरम ऐं थोमम फर्श ते किरिया, जंहिंसां नींगर खे पोड़े बादशाह जी यादगिरी अची वई ऐं खेसि अहसासु थियो त गच अरसे खां हिन उन बाबति सोचियो बि न हो। लॻभॻि 1 साल खां हू लगातार कमु करे रहियो हो ऐं संदसि सोच बसि वधि खां वधि ॾोकड़ गॾु करे शान शौकत सां अंदलस वापसि मोटण जी हुई। कॾहिं बि ख्वाब ॾिसण न छॾियो ऐं निशाननि जी पैरवी करियो, पोड़े बादशाह चयो हो। नींगर योरम ऐं थोमम खयां ऐं हिकु भेरो ॿीहर खेसि उहो अजीब अहसासु थियो त ॼण पोड़ो बादशाह संदसि भर में आहे। हिन 1 साल सख़्तु जाखोड़ सां कमु कयो हो ऐं सवण उहो ॿुधाइनि पिया त हाणे वञण जो वक़्तु अची वियो आहे। आउं वापसि पंहिंजो साॻियो कमु करण लाइ वञी रहियो आहियां जेको आउं अॻ में कंदो हुउसि। भली उन्हनि रिढनि मूंखे अरबी ॻाल्हाइण न सेखारी हुई, नींगर सोचो, पर रिढनि खेसि अञा बि वधीक अहम ॻाल्हि सेखारी हुई त दुनिया में हिकु अहिड़ी ॿोली आहे जेको हर को सम्झी सघे थो। उहा ॿोली नींगर हट ते कमु करण वारे सॼे अरसे दौरान सरगर्मी में सुधारा आणण लाइ कुतुब बांधी हुई। उहा ॿोली गरम जोशी, प्यार ऐं कंहिं ख़ासि मक़सद लाइ शयुनि खे माणण ऐं कंहिं शइ जी खोजना जो हिसो जंहिं ते वेसाह हुजे ऐं जंहिंजी ख़्वाहिश हुजे उन खे माणण वारी ॿोली हुई। हाणे तंजाइर संदसि लाइ ओतिरो न हो।
हिन उहो महसूस कयो त जीअं हू हिन शहर खे फ़तह करण में कामयाब वियो आहे, तीअं ई हू दुनिया खे बि फ़तह करे सघे थो। जॾहिं तव्हां कंहिं शइ जी ख्वाहिश कयो था त समूरी काइनात उनखे माण जे मंसूबे में तव्हां जी मदद करे थी। खेसि पोड़े बादशाह जी ॻाल्हि यादि आई।